हेलो दोस्तों, मां आहियां तव्हांजो दोस्त फरहान जमाई। तव्हां ॾिसी आहे मुंहिंजो यूट्यूब चैनल सिंधी एक्सपर्ट। दोस्तों, अॼु ॻाल्हि कंदासीं वज़ीर अली शाह जे बारे में। वज़ीर अली शाह मेड़ में हिकु प्रेस कॉन्फ्रेंस करे सिंध वासियुनि खां माफ़ी वरिती आहे ऐं हुन वधीक चयो त जंहिंजी बि दिलि आज़ारी थी आहे मुंहिंजे कलाम सां, सभु मूंखे माफ़ु करनि। हलो दोस्तों, ॾिसूं था उहा वीडियो जंहिंमें वज़ीर अली शाह दस्तावेज़ ते लिखी करे माफ़ी वरिती आहे। हलूं था वीडियो जी तरफ़। आउं नाले सैयद वज़ीर अली शाह वलद सैयद दौलत अली शाह वेठल नगरजाम ज़िला हैदराबाद। मूं कुझु अरसो मेरठ शहर में हिकु अलाम पेश कयो हो, जंहिंमें ख़लीफ़ा ला फ़सल यारे गार यारे मदार हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे शान में गुस्ताखीअ वारा अल्फाज़ हुआ, जेको मूं ग़लतीअ मां आयो हुयो। मुंहिंजो गुस्ताखीअ जो को बि इरादो न हो, पर ग़लतीअ मां ठाहे वेठुसि, जंहिंसां सभिनी मुस्लमान भाउरनि जी दिलि आज़ादी थी आहे, जंहिं ते अॼु मां 12 तारीख़ 27/7/2020 बरोज़ सूमर मेयर शहर पहुची JUI जे अॻुवाननि जे रूबरू समूरनि सभिनी मुस्लमाननि भाउरनि खां माफ़ीअ जो तलबगार आहियां। उमीद थो कयां त मूंखे माफ़ी ॾिनी वेंदी ऐं मां पंहिंजे रब अरीम जे दर ते तौबा ताइब थियां।